बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगी जी राह में असां हलंदा हलूं था पिया, वक़्तु फिरंदो रहे थो पियो, मंज़िलूं ईंदियूं वञनि थियूं पियूं ऐं अॻिते असांजो सफ़रु जारी आहे। पर उहो माण्हू जेको चए थो अॻिते हल, उहो ई हमेशह कामयाबु थींदो आहे। तव्हां ॾिठो आहे त जॾहिं तव्हां नंढा हुयो त जॾहिं पंधु करण जी कोशिशि कंदा हुयो त किरी पवंदा हुयो त तव्हांखे को न को अचे, पीउ, भाउ, चाचो, मामो सहारो ॾेई ऐं उथारण जी कोशिशि कंदो हो। मुंहिंजो नंढिड़ो भाइटियो आहे अली रज़ा, उहो हाणे अञा हलण जी कोशिशि थो करे पियो, साल ॾेढ जो आहे। त जेॾीमहिल बि अञा ॿ विखूं खणंदो आहे, किरंदो आहे त उनखे मथे खणंदा आहियूं। तव्हां ॾिठो आहे त ज़िंदगीअ में जॾहिं असां अॻिते वधणु शुरू कंदा आहियूं त उहो ई ॿारु जॾहिं वॾो थींदो आहे ऐं कंहिं बि कम में फेल थींदो आहे, नाकाम थींदो आहे या मायूस थींदो आहे त असां सहारो न ॾींदा आहियूं उनखे, पर उन ते तंज़ कंदा आहियूं, टोक कंदा आहियूं, ठठोल कंदा आहियूं। जॾहिं बि तव्हां ते को तंज़ करे, टोक करे, ठठोल करे ऐं तव्हां नाकाम थियो त बसि अॻिते हलो। तव्हां थोरा वॾा थींदव, कंहिं एग्ज़ाम में जेकॾहिं तव्हां कंहिं ॿिए ॿार खां मार्कूं घटि खयूं ऐं तव्हां जॾहिं उहो रिपोर्ट कार्ड पंहिंजे पीउ खे ॾेखारियो या घर ॾे ॾेखारियो ऐं उन तव्हांखे हिमत अफ़ज़ाई ॾियण जे बजाए तव्हांखे चयो त भेट करणु शुरू कई त हिन खां तुंहिंजी मार्कूं घटि आहिनि, त ओॾीमहिल बि तव्हां मायूस न थियो, पर अॻिते हलंदा हलो। कॾहिं कॾहिं माण्हूअ खे सम्झण में ॾाढी तकलीफ़ ईंदी आहे, ख़ासि तौर ते वॾनि खे या वॾनि खे वरी नंढनि खे। सम्झ में माण्हू तॾहिं ईंदो आहे जॾहिं वेझड़ाइप हूंदी आहे, कुर्ब हूंदो आहे ऐं अहसासु हूंदो आहे। जॾहिं न माण्हू पंहिंजा ख्वाब कंहिं ॿिए जे मथां थोपींदो आहे, इहो ख़ासि करे वॾा त जेके पाण नाकाम थींदा आहिनि कंहिं बि ख्वाब या ख़्वाहिश हासिलु करण में, पोइ उहा ख़्वाहिश नंढनि जे मथां हणंदा आहिनि त उहा पूरी करे, हालांकि उन्हनि जी मेंटल अप्रोच ओड़ी न हूंदी आहे, उन्हनि में उहा सघ बि न हूंदी आहे, उन्हनि में उहा ताक़त बि न हूंदी आहे ऐं फ़क़ति वॾनि जे ख्वाब पूरे करण में हू पंहिंजा ख्वाब मारे वेहंदा आहिनि त उहे अॻिते हली नाकाम थींदा आहिनि। इहो जुमिलो जेको शुरूअ में मां तव्हांखे चयो आहे त अॻिते हल, इहो बहितरीनु आहे। तव्हां जॾहिं कंहिं घिटीअ मां गुज़रंदव ऐं तव्हां नाकाम शख़्स हूंदव त को तव्हां ते ठठोल कंदो, फ़क़ति उन ॾे ॾिसी मुस्कुराए ऐं तव्हां अॻिते हलंदा हलो। मूंखे रांदियुनि जी हिकिड़ी शइ ॾाढी वणंदी आहे। आमतौर ते माण्हू चवंदा आहिनि त रांदि खेॾण सां माण्हू फिज़िकली चुस्त थींदो आहे, पर मां थो चवां त नफ़्सियाती तौर ते हुनजो वॾो फ़ाइदो आहे। जॾहिं बि को ॿारु रांदि खेॾंदो आहे ऐं उन ॾींहुं खटंदो आहे त उनखे मगरूर थियणु न घुरिजे, उनखे गुरूर न करणु घुरिजे, छो जो ॿिए ॾींहं ते वरी हू रांदि हाराए सघे थो ऐं जेको हारिजी वियो आहे उहो ॿिए ॾींहं ते खटी सघे थो। यानी रांदि असांखे अपॉर्चुनिटी ॾींदी आहे, मौक़ो ॾींदी आहे ऐं उन मौक़े मां ई असां हासिलु कंदा आहियूं। बिल गेट्स खां इंटरव्यू वठंदे हिकिड़ी छोकिरीअ चयो त तव्हां एॾा शाहूकार कीअं आहियो, त बिल गेट्स चयसि त इहो कहिड़ो सुवालु आहे। त वरी उन छोकिरीअ चयोसि साईं तव्हां शाहूकार एॾा कीअं थिया आहियो, चई मां तोखे चेक थो ॾियां ब्लैंक, साइन करे हिते जेतिरी रक़म भरणी अथई भर। त हुन चयसि त साईं मां इहा रक़म छा कंदुसि। त बिल गेट्स मुस्कुराए चयसि त मूंखे जेका बि अपॉर्चुनिटी मिलंदी आहे मां उन खे अवेल कंदो आहियां। तोखे दुनिया जो शाहूकार माण्हू ऑफर पियो ॾिए, अपॉर्चुनिटी पियो ॾिए त तोखे जेके पैसा खपनि तूं कर ऐं तूं एतिरा रक़म करे सघे हा जो पंहिंजा ख्वाब पूरा करे सघे पई। त अपॉर्चुनिटी जॾहिं बि तव्हांखे मिले, तव्हांखे मौक़ो मिले, चांस मिले त उनखे अवेल करण जी कोशिशि कयो ऐं उनखे हासिलु करण जी कोशिशि कयो ऐं अॻिते वधंदा हलो। जॾहिं न चवंदा आहियूं अॻिते हल त ज़िंदगी आसान थी पवंदी आहे, जॾहिं न चवंदा आहियूं अॻिते हल त असां में सब्रु अची वेंदो आहे। सब्रु इहो न आहे जॾहिं माण्हूअ खे तकलीफ़ अचे हद खां घणी ऐं उन तकलीफ़ मां गुज़री वञे ऐं उहा बार बार माण्हुनि खे ॿुधाए त मूंखे ॾाढी तकलीफ़ आई, मां हिन शइ मां गुज़रियो आहियां, मां हिन अज़ियत मां गुज़रियो आहियां ऐं पंहिंजी तकलीफ़ माण्हुनि जे आॾो रजिस्टर कराए थो या उन्हनि खे ज़ाहिर करे थो, त उहो सब्रु न आहे। पर सब्रु उहो आहे त हू ख़ामोश थी वञे, शुक्र अदा करे ऐं हुनजी तकलीफ़ अलाह ताला जे रजिस्टर में अलाह ताला वटि दाख़िल थी वेंदी आहे ऐं उहो ई बहितरीनु नमूने सां ज़िंदगी गुज़ारे सघंदो आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।